मुखे हालतुन से अकेले सिर मुकाबलो करनो पवंदो। मां मुकाबलो कंदुसि, मां मुकाबलो कंदुसि। एतिरो हौसलो आहे मूं में, आहे मूं में एतिरो हौसलो। मां पंहिंजे जिंदगी जी शुरुआत भी त दुखनि ऐं तकलीफ़नि सां कई हुई। नंढो हुयुसि त बाबो गुज़ारे वियो, वॾो थियुसि अमर जी शफ़क़त ऐं मोहब्बत जी छांव मुंहिंजे मथे त हली वई। जवानी में ही अकेलाई जी धरतीअ ते कामयाबुनि लाइ सहराउनि जो पैदल पंध करणो पियो। बस वञी गुलिस्तान जोड़ियो, गुल पोखियमि, सोचम त गुलनि जी सुराण सां ही घर ही देस वासजी वेंदो, पर ईअं कोन थियो। गलत फहमी हुई मुंहिंजी, गलत सोच हुई शायद मुंहिंजी। मूं त उन्हनि खे सुठी तालीम, सुठी तरबियत, सुठो माहौल जोड़े ॾिनो, पर मोट में उन्हनि मूंखे अकेलाईअ जो ऋण ॾिनो, दर्द जी धरती ॾिनी, पीड़ाउनि जा पहाड़ मुंहिंजा ॾोभा करे बीहारे छॾिया। पीरीअ में पीड़ाउनि जे पहाड़नि ते कमज़ोर कदमनि सां चढ़णो ई आहे त पोइ घबराइण छाजो, पछताइण छाजो, पछताइण छाजो। खबरदार, जाते आए उते ही बीर, मत्ता का हरकत कई थई। ॿियो कोई भी कोने, मां अकेलो आया इन घर में। पोइ त तव्हांखे इहा भी ख़बर हूंदी त मूं वटि को हथियार भी कोने। जेको कुछ थी असांजे हवाले कर। देश जी हुब आ, कौम जी गणती आ, ॿोलीअ जी परेशानी आ, रिश्तनि जो दर्द आ। छा जा तव्हांखे? अरे ॿुधायो छा जा तव्हांखे? मथो न हण, सिधो सिधो जवाब ॾींदो वञ। देश, कौम, ॿोली, इन सां असांजो छा वञे? अरे कुछ तो वठो यार, अरे कुछ तो बाहर हल्को कयो। डोकड़ कढ, डोकड़। डोकड़ तो कोन मूं वटि। अरे इन उमिरि में भी कूड़ थो ॻाल्हाए, शर्म नथो अचे? असांखे सभु ख़बर आ, हफ़्ते खां वठी तुंहिंजी जासूसी कई आ। असां चरिया आहियूं जो इहे घर में घिरी आया आहियूं। पैसा आहिनि त पंहिंजी ज़रूरत जेतिरा आहिनि बस। कौन जंहिंजो हो पाण सां साण खणी हली वई। चओ त चेक लिखी ॾियां। तूं असांखे फसाइण थो चाहीं? तूं असांखे जट सम्झो आ? अरे चोर ज़रूर आहियूं पर जट न आहियूं। मुंहिंजी इहा नियत बिल्कुल न आहे। घणी बड़बड़ न कर, दाना न बिबारी गोली कढाए न आंडा। इज्जत सां मौल असांजे हवाले कर, न त इहो लाश पुरण वारा बि कोई न हूंदई। असांखे ख़बर आ त तूं हिते अकेलो रहंदो आ। शायद तव्हांखे इहा ख़बर न आहे, दिमाग़ में लुटियल ऐं फुरियल आहियां। कूड़ थो ॻाल्हाए? अरे तूं घर जी तलाशी वठेसि। ॿुधाए काथे आहिनि इहे टिजोड़ियूं ऐं कबूट जूं चाबियूं? उन्हनि में लॻल आहे। वञ ॾिसेसि। तव्हां ज़रूरतमंद आहियो या लुटेरा? उन में तुंहिंजो कहिड़ो कमु? अरे कम आहे न। लुटेरो ई सम्झ। लुटेरा त अरगून हा, तुरखान हा, अरब हा, पठान हा, के पंजाबी हा, जिन देश ते काहूं कयूं, देश के लुटियो फुरियो घुटियो। तव्हां भी उनजी नस्ल मां आहियो। असां उन्हनि मां न आहियूं। त पोइ कहिड़नि मां आहियो?
चनेसर वारनि मां या मीर जाफर वारनि मां? उन्हनि खे बि कोन सुञाणियूं। अफ़सोस आहे, अफ़सोस आहे के देश खे था लुटनि, के इदारनि खे खाट था हणनि, के हथियार खणी दगनि ते बिठा आहिनि, के बम फाड़े मासूमनि खे था मारिनि, के घरनि में घिरी माण्हुनि जी इज़तुनि खे था लताड़े। अरे कुझु त शर्म कयो यार। अरे रुको ही तो 10,000 आहिनि बस, ॿियो कुझु बि न। अरे त ठीकु है, शर्म त तोखे अचणु खपे। हेॾो वॾो ऑफिसर आहे, हेॾे वॾे घर में थो रहे ऐं घर में कुल 10,000 रुपया खामखा असांजो वक़्तु विञाए छॾी। मूं त तव्हांखे चयो, पर तव्हां मुंहिंजे ते एतबार कोन कयो। हाणे बि पुछां थो, ज़रूरतमंद आहियो या आधी ॾोहारी? सच ॿुधाइजो। ज़रूरतमंद आहियूं। समझा केतिरी ज़रूरत आहे तव्हांखे? 1 लख रुपए जी भेण जी शादी कराइणी आहे, पैसा हुन में पुराणा था पवनि। ठीकु आहे, ठीकु आहे, सुभाणे हिन महिल अची मूंखां वठी वञिजो, पर हिकिड़े वाइदे सां। ठाहींदा चोरी न कंदा। वाइदो था कयूं, असां ॿिए दफ़े चोरी न कंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे, हाणे तव्हां वञो। वॾी महिरबानी साहब तव्हांजी। अलाह तव्हांखे अॾींदो साहब। पर सुभाणे अचिजो ज़रूर। हाँ साईं, ज़रूर ईंदासीं, ज़रूर ईंदासीं। जे मोटिया त ज़रूरतमंद, जे न मोटिया त आधी ॾोहारी हूंदा। ए मुंहिंजी तकदीर, ए मुंहिंजी सुञाणप, ए मुंहिंजी धरती माता, ए मुंहिंजी सोणी सिंध केॾो लुटजे थी, पोइ बि साई आहे। केॾो पटिजे थी, पोइ बि शाहूकार आहे। तुंहिंजी मोहबत में मुंहिंजा समूरा घर भाती मूंखां बेज़ार थी मूंखे छॾे हलिया विया, पर मां तोखां बेज़ार कोन थियो आहियां। तोखे विसारे छॾिया अहिड़ो बेकार न थियो आहे। मां पुरुमीद आहियां त हिक न हिक ॾींहुं तुंहिंजूं हालतूं ज़रूर मटबियूं, ज़रूर मटबियूं। तुंहिंजे जंगलनि में, सहराउनि में मिरूं, विछूं, नांग, गिदड़ ऐं बघड़ नाहिनि रुगो, बाज़, गिझूं, काव नाहिनि रुगो, सोना हरण, मोर, तितर, कबूतर, सोना पोपट भी आहे, भंभोरियूं भी आहिनि, भंवर भी आहिनि, टांडाणा भी आहिनि, टांडाणा भी। बाबा शायद
रस्तो भूल जी आयो मुसाफिर। न बाबा। बाबा तो मुखे बाबा चयो। हाँ बाबा मां तव्हांखे ये तो वही जवाब आई या मां भूलो है। भलियल त मां हुयुसि तव्हां भुलिया न आहियो। फर्क सिर्फ सोच ऐं गुफ्तगू जो आहे बाबा। यो फर्क कीअं आयो इन जी का वजह? बाबा असां ॿाहिरि वियासीं त उते महसूस थियो असां बिल्कुलु नंढड़ा माण्हू आहियूं। तव्हां सही चवंदा हो बाबा। मां तव्हांजी सोच सां 100 सैकड़ो मुतफ़िक़ आहियां। 100 सैकड़ो बाबा। अरे जॾहिं ये सभु ॻाल्हियूं मां तव्हांखे एतिरो पियो कयां त सम्झ में छो न पियो अचनि? बाबा तव्हांजी उहे ॻाल्हियूं हिते सम्झ में न अचनि बाबा, न अचनि। उते वञी अहसास थियो त पंहिंजो देश पंहिंजो आहे बाबा। पंहिंजो देश पंहिंजो आहे। तव्हां सही चवंदा हुयो त पंहिंजे घर खे साफ़ करण लाइ पाण खे उथणो पवंदो। ॿियो को बि न ईंदो बाबा, ॿियो को बि न ईंदो। ये ॻाल्हियूं तव्हांखे वञी उते सम्झ में आयूं? माफ़ कयो बाबा। अॼु मूंखे पंहिंजे हूंदा घर में हिकु ॿियो ॾींहुं ॿरंदे नज़र आयो आहे। जेकॾहिं घर घर हिकु हिकु ॿ ॿ ॾीआ ॿरंदा वञनि त ही सॼो देश रोशन थी पवंदो। सॼो देश रोशन थी पवंदो। ईअं थींदो बाबा। हाणे ईअं थींदो। अलाए केतिरा ॾींहं बणबा ऐं अलाए केतिरा किरणा। सही आहियो बाबा। तव्हां सही। तव्हां जवादर मूंखे सम्झ में नथो अचे यार। त अॼु मां तुंहिंजी तब्दील थियण जी ख़ुशी में टहक ॾेई खेलां या तुंहिंजी भेण जी बेरुखी बेवफाई तुंहिंजी मां जे ग़म में रड़ियूं करे रोआ। तोखे सलमा जे बारे में त ख़बर पई हूंदी तुंहिंजी मां जे बारे में। हाँ बाबा मूंखे सभु ख़बर आहे बाबा। ऐं तव्हां परेशान न थियो। सलमा ईंदी तव्हांखां माफ़ी वठंदी बाबा। जुनेद बि ईंदो बाबा। जुनेद बि ईंदो बाबा। जवाद सलमा सही न कयो यार, सही न कयो। हाणे सब सही थी वेंदो। सब सही थी वेंदो बाबा। सब सही थी वेंदो।
जो भी हो वचन थो करया हिन जन्म हुन जन्म लाइ वचन थो करया मां जिते बि हुजा ओ सिंध तुहे जो थिया मां जिते बि हुजा ओ सिंध तुहे जो थिया हिन जन्म